अहम ख़बर मां शेयर कर रही हूँ। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जो चवण आहे त अॼु हुकूमत कर्ज़ खणी पंहिंजा ख़र्च पूरा करे रही आहे। बजट में नई ॻाल्हि इहा आहे त अवाम ते टैक्स जो भार वधियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म चयो आहे त पाकिस्तान जी का हिक कंपनी ॿुधाए त हीअ बजट कारोबार लाइ फ़ाइदे वारी बजट आहे। अॼु पाकिस्तान में एक्सपोर्ट जो कमु करण बि मुश्किल थी वियो आहे। दुनिया में अहिड़ो को मिसाल नाहे त टैक्स अदा करण ते बि टैक्स लॻायो वियो हुजे। शाहिद खाकान अब्बासी जो चवण आहे त मुख़्तलिफ़ नवनि तरीक़नि सां अवाम ते भार वधाए पियो वञे। छा तव्हां ईंदड़ साल जे लाइ का तयारी करे वरिती आहे? शाहिद खाकान अब्बासी जो चवण आहे त जेको माण्हू कमाए थो उन जो अधु हिसो हुकूमत खे टैक्स में ॾींदो। असांखे उन ऑपरेशन जी हिमायत करणी पवंदी जेको मुल्क दुश्मननि ख़िलाफ़ थींदो हुजे। असांजे पाड़ेसरी मुल्क जी हालतुनि बाबति सभिनी खे ख़बर आहे। शाहिद खाकान अब्बासी जो चवण आहे त अॼु मुल्क जूं हक़ीक़तूं सभिनी जे साम्हूं आहिनि जेके तमामु ख़राब आहिनि। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जो चवण आहे त अॼु हुकूमत कर्ज़ खणी पंहिंजा ख़र्च पूरा करे रही आहे। बजट में नई ॻाल्हि इहा आहे त अवाम ते टैक्स जो भार आहे। पाकिस्तान जी का हिक कंपनी ॿुधाए त हीअ बजट कारोबार लाइ फ़ाइदे वारी बजट आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ जे रिपोर्टर शहज़ाद जलबाणी खां। जी शहज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि? इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, इस्लाम अदालत में केसों में गैर कानूनी भर्तियुनि वारो केस हुयो। उनमें अॻूणो वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी पेश थियो आहे। अॼु उनमें अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी नेब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई। ॻाल्हि ॿोल कंदे चयो त तव्हां 5 सालनि खां इहो सिलसिलो हलंदो पियो अचे। तव्हां ॾिसंदा पिया अचो त पहिरें ॾींहं खां चवंदो रहियो आहे त केस हलायो वञे, केस नथो हलायो वञे। ऐं वधीक इहो चवणो हुयो अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जो त जेको साहब इमरान ख़ान जे दौर में हो उहो हाणे चवे थो त मुंहिंजो हिन सां को वास्तो न आहे। ऐं जावेद इक़बाल हाणे चए थो त रेफरेंस इमरान ख़ान ठाराईंदो हुयो। ऐं वधीक शाहिद खाकान अब्बासी जो मीडिया सां ॻाल्हाईंदे इहो चयो त मौजूदा हुकूमत में जेके बि आया आहिनि उनमें चयो त नेब जे इदारे खे बंदि कंदासीं। ऐं ॿुधायो वञे त हिननि अदालतनि ते केतिरो ख़र्च थी रहियो आहे। एतिरा दस्तावेज़ हुजण बावजूदि कंहिं माना कुझु बि साबित नाहे थी सघियो। अॼु ताईं एतिरा साल थिया आहिनि, केस हलंदो रहे थो, पर एतिरा साल थिया आहिनि पर केस हले नथो। ऐं अदालत जेको आहे उन ते पेशनि ते घुराए थी ऐं अॼु तारीख़ ॾेई थी छॾे। ऐं बजाए वधीक चवणो आहे त बजट में का नई ॻाल्हि न आहे, टैक्स जो भार आहे। ऐं शाहिद खाकान अब्बासी वधीक इहो चयो त पाकिस्तान जी का हिकु कंपनी ॿुधाए त हीउ बजट हीउ जेको बजट आहे उहो कारोबार लाइ फ़ाइदे वारो बजट आहे। ऐं शाहिद खाकान अब्बासी वधीक चयो त अॼु पाकिस्तान मां एक्सपोर्ट जो कमु तक़रीबन 7 करणु मुश्किल थी वियो आहे। दुनिया में अहिड़ो को मिसाल न आहे त टैक्स अदा करण ते बि टैक्स लॻायो वञे ऐं मुख़्तलिफ़ नवनि तरीक़नि सां आवाम ते भार वधायो थो वञे। अॼु हुकूमत कर्ज़ खणी पंहिंजा ख़र्च पूरा करे रही आहे। अॻूणे वज़ीर आज़म ठीकु आहे शहज़ाद, तव्हांजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।